तीन जी आयत नंबर 13 खां तिलावत आहे। अल्लाह तबारक व तआला इन्हनि आयतुनि जे अंदरि हिकिड़ो बहितरीन क़िस्सो ज़िक्र करणु फरमायो। रब साईं पोइ ते जेके अंबिया किराम गुज़रिया उन्हनि मां टिनि नबियनि जो ज़िक्र फरमायो, जिन में इहे टई नबी अल्लाह पाक हिकिड़े ॻोठ जे तरफ़ मबूस करणु फरमाया। उन वाक़ई इन शहर जो नालो इंताकिया शहर जो नालो लिखनि था। उन जे बादशाह जो नालो इंतीखश नाले सां मशहूरु हुयो ऐं उन्हनि जे वालिद ऐं ॾाॾे जो नालो बि तक़रीबन अहिड़ो ई हुयो। ऐं उन इलाइक़े जा जेके शहरी हुया उहे बुत परस्त हुया। अल्लाह तबारक व तआला उन इलाइक़े वारनि खे तौहीद जे तरफ़ आणण जे लाइ यके बाद दीगरे अल्लाह से 3 अंबिया किराम मोकिलणु फरमाया। उन्हनि 3 नबियनि जो नालो जेके आया, पहिरें जो नालो सादिक, ॿिए जो नालो सदूक ऐं 3 जो नालो शलूम हुयो। अल्लाह तबारक व तआला जा सलाम हुजनि उन्हनि अंबिया किराम ते। उन्हनि पंहिंजी महिनत कई, उन्हनि अल्लाह जो पैगाम पहुचायो, पर उन जे बावजूद हिननि नाइंसाफ़नि बदनसीबनि सभिनि खे कूड़ो कयो। चयूं त असां सच आहियूं, तव्हां सभु कूड़ायो। ऐं हिन वाक़ई इंताकिया में अल्लाह तबारक व तआला उन्हनि 2 पैगंबरनि खे पहिरियां मोकिलियो। जॾहिं उन्हनि जो इनकार कयूं, रब साईं उन्हनि खे वरी 3 नबीअ सां क़ुवत अता करणु फरमाई ऐं उन्हनि जी ताईद जे लाइ अल्लाह पाक 3 रसूल मोकिलियो। उन रसूल अची करे बि उन्हनि खे अल्लाह जो पैगाम उहो ई ॿुधायो जेको अल्लाह जो पैगाम उन्हनि पहिरियनि पैगंबरनि ॿुधाइणु फरमायो। हज़रत क़तादा बिन वामर रज़ियल्लाहु तआला अन्हु जन जो ख़्यालु आहे त इहे 3 जेके बुज़ुर्ग आहिनि इहे हज़रत मसीह अलैहिस्सलाम जे वक़्त में मोकिलियल हुया ऐं अल्लाह जी वही खणी उन्हनि जे तरफ़ आया ऐं उन्हनि जेको आहे पहिरियनि पैगंबरनि वांगुरु उन्हनि ताईं पैगाम पहुचायो। क़ौम वारनि इनकार कयो, सभिनीनि खे कूड़ो कयूं, चयूं असां सचा तव्हां कूड़ा। अल्लाह तबारक व तआला इन वाक़ई खे क़ुरान जे हिन लफ़्ज़नि जे अंदरि ज़िक्र करणु फरमायो। फरमाईंदो वज़रिब लहुम मसलन अस्हाबल क़रयति, प्यारा ज़िक्र कर इन्हनि जे लाइ मिसाल या बयान अस्हाबल क़रयति, ॻोठ वारनि जो मिसाल। असहाब चइबो आहे साहिब माना वारा, क़रयत चइबो आहे ॻोठ खे। इज़ जाअहल मुरसलून, फरमाई जॾहिं उन ॻोठ वारनि जे तरफ़ अल्लाह जा रसूल आया, रसूल अल्लाह जो पैगाम खणी आया, उन्हनि खे दावत ॾिनी, दीन जे तरफ़ उन्हनि खे सॾियो। इज़ अरसलना इलैहि मुस्नैन, फरमाई त जॾहिं असां मोकिलियासीं उन्हनि ॻोठ वारनि जे तरफ़ 2 पैगंबर, फ़कज़्ज़बूहुमा, 2 पैगंबरनि खे उन ॻोठ वारनि कूड़ो कयो। ही पैगंबर अल्लाह जे हुक्म जी दावत ॾियनि त बाबा अल्लाह जी तौहीद जे तरफ़ अचो, इबादत कयो अल्लाह जी ज़ात जी ऐं मञो अल्लाह जी ज़ात खे, शैतान जी पैरवी खे छॾियो। पर हिन क़ौम वारनि मञो त न, रहंदो वरी उन्हनि खे कूड़ो कयूं। हिकिड़ो त माण्हू हूंदो आहे न मञे, अब मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे, इन में पोइ बि भला हुनजी जेका ॻाल्हि आहे उहा ॼण अध में रहिजी वेंदी। ॿियो वरी मञे त न, रहंदो चवे त न तूं कूड़ थो ॻाल्हाए, इहो त रहंदो मुजरिम थी पवंदो। मके जे काफ़िरनि खे बि अल्लाह तबारक व तआला इहा सम्झ अता फरमाई। मके जा काफ़िर बि चवंदा, अचे थो न त काफ़िर चवंदा त साईं जेकॾहिं तूं सचो आहीं त पोइ तुंहिंजे इनकार में असांजे लाइ बर्बादी आहे। जेकॾहिं तूं सचो आहे त पोइ तुंहिंजो इनकार कंदासीं, असां बर्बाद थी वेंदासीं। पर जेकॾहिं तूं नाउज़ बिल्लाह ग़लति आहीं त पोइ असां तोखां बरी आहियूं। हाणे आहिनि मके जा काफ़िर, इन में फ़ज़ाइल अमाल में लफ़्ज़ लिखियलु अथव, आहिनि मके जा काफ़िर, पर केॾा इतदाल वारा लफ़्ज़ आहिनि। मञनि नथा, आहिनि ग़ैर मुस्लिम पर लफ़्ज़ इतदाल वारा आहिनि, लफ़्ज़ इतदाल वारा आहिनि। त साईं जेकॾहिं तूं सचो आहे पोइ बि असां इनकार कयोसीं त पोइ त असां हलाकत में आहियूं। पर जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता तूं सही न आहे, ग़लति आहीं, त पोइ त असां तोखां बेज़ार आहियूं, बरी आहियूं। त अहिड़े नमूने सां हिन इंताकिया ॻोठ वारनि बि इन्हनि रसूलनि जी यानी दावत खे त न मञो पर उनजो इनकार कयूं। क़ुरान फरमाए त इज़ अरसलना इलैहि मुस्नैन, असां मोकिलियासीं उन्हनि जे तरफ़ 2 रसूल, फ़कज़्ज़बूहुमा, 2 रसूलनि खे क़ौम वारनि कूड़ो कयो। फ़अज़्ज़ज़ना बिसालिसिन, पोइ वरी असां उन्हनि खे मज़बूती ॾिनीसीं 3 सां। 2 पैगंबर हुया पर 3 वरी उन्हनि सां बि गॾिजी करे बीह रहियो, 3 उन्हनि सां गॾिजी करे बीह रहियो। इन मां क़ुरान हिकिड़ो मिसाल जेको आहे असांखे दलील ॾियणु फरमायो त जॾहिं तव्हां कंहिंखे हक़ ते ॾिसो त हुन सां गॾिजी बीहो,
उन वक़्त में माण्हू चवे त साईं असांजो छा वञे, असां त न्यूट्रल आहियूं, असां त ईअं आहियूं। इहा मुनाफ़िक़त आहे। जाते सम्झे थो त हीउ जेको आहे दीन जो आवाज़ लॻे थो, हीउ मुंहिंजे अलाह जी दावत आहे, हीउ सोणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन आहे, त उते माना बिचापड़ियो थी करे मुनाफ़िक़ थी करे वेहणो या मुस्लमान जी आदत न आहे। मुस्लमान जी आदत इहा आहे जॾहिं ॾिसे थो त हीउ दीन जो रस्तो वतियूं पियो वञे, हीउ हक़ जे रस्ते ते बीठो आहे ऐं हीउ अलाह जे रसूल जी दावत ॾिए थो पियो, त हिन जो हक़ आहे त इहो इन सां गॾिजी करे बीह रहे। ईअं न चवे त साईं ज़मानो हले छा चवंदो, सुभाणे मूंसां दुश्मनी थी पवंदी, हीउ मामिलो थी पवंदो। इन्हनि मामलनि खे ॾिसंदो त पोइ त इंसानु निफ़ाक़ वारी ज़िंदगी गुज़ारींदो। हर हाल में इंसान खे यानी पंहिंजी डायरेक्शन वाज़े करणु घुरिजे, या त हक़ वारनि सां गॾिजी करे बीह रहो या त बातिल वारनि सां गॾिजी करे बीह रहो। ईअं न त मुंहिंजो मफ़ाद बीहे। इंसानु इहो सोचींदो आहे त हे मुंहिंजे पाड़े में वेठो आहे, हिन जी जेकॾहिं ख़िलाफ़ वर्ज़ी कंदुसि त मूंसां रहणु घर में मसइलो थी वेंदो, पाड़े में मूंखे नुक़सानु ॾींदो, पोइ भली पोइ हक़ ते आहे तॾहिं बि गॾु आयांसि, न हक़ ते आहे तॾहिं बि गॾु आयांसि। पर जेकॾहिं ॿियो माण्हू आहे जंहिंसां मुंहिंजो मफ़ाद वाबस्तो न आहे, उन सां माण्हू चवंदो ॾिसंदो त हा यार 2 रुपयनि जो फ़ाइदो थींदो, माण्हू मालदार आहे, इन सां जेकॾहिं वास्तो रखंदो चांहि टुकड़ो पीआरींदो या किथे कमु ईंदो, पोइ माण्हू उन सां बि गॾिजी करे बीह रहंदो। पर जेकॾहिं माण्हू ॾिसंदो त हीउ जेको मिसकीन आहे, मुंहिंजे कंहिं बि कम जो न आहे, न मूंखे माली ताउन करे सघे थो, न जानी ताउन करे सघे थो, पोइ उते माण्हू हक़ ते ॾिसण जे बावजूद बि पुठी ॾेई बीहंदो, चवंदो छा वञे असांजो, बाबा पाण ई ॼाणे, पाण जी धिका कहे, असांजो छा वञे। त अहिड़े नमूने सां अल्लाह तबारक व तआला दावत ॾिनी। जॾहिं क़ौम वारनि 2 रसूलनि जो इनकार कयो, अल्लाह टियों जेको आहे बुज़ुर्ग मोकिले करे उन्हनि 2 जी जेका आहे ताईद कराइण फरमाई, उन जे बावजूद बि क़ौम वारनि चयो फ़क़ालू इन्ना इलैकुम मुरसलून, पैगंबरनि चयो असां तव्हांजे तरफ़ अल्लाह जो पैगाम खणी करे आया आहियूं। क़ालू मा अंतुम इल्ला बशरुम मिथलुना, पैगंबरनि वरी उन्हनि खे दलील ॾेई सम्झायो, असां तव्हां जहिड़ा इंसान आहियूं, मा अंतुम असां न आहियूं मगर बशरुम मिथलुना, इंसान अवां जहिड़ा। वमा अनज़ल रहमानो, फरमाई त ऐं जेको अल्लाह तबारक व तआला नाज़िल फरमायो कंहिं बि शइ खां, इन अंतुम इल्ला तकज़िबून, जेको बि रब नाज़िल फरमायो तव्हां उन जो इनकार था कयो, उन खे कूड़ो था चओ। यादि रखो असां अल्लाह जो पैगाम खणी आयासीं, तव्हां उन रब जे पैगाम खे कूड़ो था चओ। हिकु आहे न मञणो, ऐं न मञण में बि कूड़ वारी निशानी मौजूदु हूंदी आहे, नथो मञे माना ग़लति थो सम्झे, पर ॿियो वरी हुनजो सिधो सो इनकार करे, इहो त माना हिन बुराईअ जे मथां पंहिंजो पाण खे दिलेर करणु आहे। फरमाई त क़ालू रब्बुना यअलमु इन्ना इलैकुम लमुरसलून, पैगंबरनि चयो असांजो अल्लाह ॼाणे थो, इन्ना इलैकुम लमुरसलून, असां तव्हांजे तरफ़ रसूल बनाए करे मोकिलिया वियासीं। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन, फरमाई त असांजे मथां तबलीग खां सवाइ ॿियो को चारो ई कोन्हे। असांजो कमु आहे तबलीग करणु, झंग झर में जॻह जॻह ते अल्लाह जे रसूल जो आवाज़ पुॼाइणु, दावत ॾियणु, इंसाननि खे पंहिंजे अमल सां, पंहिंजे नसीहत सां ऐं रब जे क़ुर जे ॿुधाइण सां उन्हनि खे तबलीग करणु, उन खां अॻिते असांजो कमु आहे ई कोन, उन खां अॻिते असांजो कमु आहे ई कोन। यानी ईअं न आहे त असां जेको आहे कंहिंखे मुंडीअ खां वठी निमाज़ ते वठी अचूं या जेको आहे ईमान ते वठी अचूं, हा उनखे पंहिंजे अख़लाक जे ज़रिए सां, पंहिंजे किरदार जे ज़रिए सां, पंहिंजे सोणीअ रवश जे ज़रिए सां दीन जे तरफ़ मुतवजे कयूं था, त इहो ज़बानी तबलीग खां वधीक असरु रखे थो। अख़लाक जेकॾहिं हूंदो न, माण्हू 2 माण्हुनि जे कमु ईंदो, पाड़े में कंहिंसां चङाई कंदो, जेको इंसान खे वस आहे, ज़रूरी न आहे त माण्हू ॿियनि खे रोड ठाराए ॾे, पर जेकॾहिं पंहिंजे वस मुताबिक़ कंहिंसां सुहिणे अख़लाक सां पेश ईंदो, सुहिणे किरदार सां पेश ईंदो, त पोइ उन जे ज़बान वारे अल्फाज़ जो जेको आहे असर बि ओड़ो थींदो। जेकॾहिं पंहिंजो किरदार इंसान जो ख़राबु हूंदो, पाण जेके आहिनि कम ख़राबु हूंदा हुनजा, पोइ हुनजो असर बि हूंदो, पोइ माण्हू उथंदे ई चवंदो 50 प्रकार कहिड़ा थी वियो, मूंखे तबलीग करणु। क़ुर फरमाए त रसूलनि ॿुधायो असांजो कमु तव्हांखे तबलीग करणु आहे। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन, असांजे मथां पहुचाइणो आहे सिधो सो, तव्हांजे मथां तबलीग, तव्हांजे मथां अल्लाह जो पैगाम पहुचाइणु आहे। तबलीग चइबो आहे पहुचाइण खे। फरमाईंदा क़ालू इन्ना ततयरना बिकुम लइल्लम तंतहू, काफ़िरनि चयो, हाणे काफ़िर था ॻाल्हाइनि, चवनि था त असां तव्हांखे नऊज़ बिल्लाह नऊस था सम्झूं, असां सम्झूं था तव्हांखे छा नऊस था सम्झूं, असां बदशुगूनी था सम्झूं तव्हांखे, तव्हां वरी असांखे पंहिंजनि माबूदनि खां झलण आहियो। लइल्लम तंतहू, जेकॾहिं तव्हां पंहिंजे तबलीग खां न मुड़िया, माना अल्लाह जो पैगाम पहुचाइण खां न मुड़िया, लनरजुमन्नकुम, असां तव्हांखे पत्थर हणंदासीं, वलयमस्सन्नकुम, ऐं तव्हांखे मिटाए छॾींदासीं, मिन्ना अज़ाबुन अलीम, असांजे तरफ़ खां तव्हांखे तमामु वॾो अज़ाब माना तकलीफ़ पहुचंदी। हे काफ़िरनि धमकियूं ॾिनियूं, काफ़िरनि धमकियूं ॾिनियूं। इन जो मक़सदु त अल्लाह जे नबियनि खे बि
इख़लास सां जॾहिं उन्हनि तबलीग कई, अलाह जे रस्ते जे तरफ़ दावत ॾिनी, त काफ़र जेको रद्द अमल ॾींदो, काफ़र रद्द अमल ॾींदो। माण्हू पंहिंजे अंदरि जेकॾहिं कोताहियूं आहिनि उन्हनि खे कढी ॿाहिरि उछलाए छॾे, पोइ हाणे जेकॾहिं तबलीग जे करे, दीन जे करे जेकॾहिं काफ़र रद्द अमल ॾिए थो, उनखे नबियनि जी सुन्नत सम्झी करे क़बूल करे अलाह हुनजो ज़रूरु अजर अता फरमाईंदो। इहा अंबिया किराम जी सुन्नत आहे। पंहिंजे अंदरि कोताही न हुजे, पंहिंजे अंदरि जेको आहे कमी न हुजे, उनखे ख़तमु करे सिर्फ़ु जे करे तबलीग जे करे इंसान जे मथां का तकलीफ़ अचे थी, पोइ इहो सम्झे त माना सम्झो त अलाह मुंहिंजे अमल खे क़बूल थो फरमाए, जो रब इन नुबूअत वारे कम जे ज़रिए सां असांखे जेको आहे नुबूअत वारी सुन्नत जो दर्जो बि रब साईं अता थो फरमाए। पोइ को माण्हू गार ॾींदो, को माण्हू बदअख़लाक़ी कंदो, को माण्हू कहिड़े अंदाज़ में पेश ईंदो, को जेको आहे मुलाची चढ़ाईंदो, को जेको आहे सुन्नत ते ठठो लॻंदो, को तव्हांजे नमाज़ ते अटैक कंदो, को तव्हांजे किरदार ते अटैक कंदो। इहे अटैक पिया कंदा, पर इंसान जेको आहे जॾहिं पंहिंजो इख़लास नियत सां जॾहिं महिनत कंदो, पोइ काफ़िर केतिरो बि रद्द अमल ॾे, इहो सम्झो त अलाह पाक नबियनि जी सुन्नत अमल करण जी तौफ़ीक़ थो फरमाए। क़ालू ताइरुकुम मअकुम, हाणे नबियनि बि उन्हनि खे चयो, माना जेकॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त काफ़िर जे तरफ़ खां तकलीफ़ तमामु घणी वधी वेंदी आहे, त बि उन्हनि खे उन्हनि जे अंदाज़ में अख़लाक सां जवाबु ॾियण जी बि नबियनि खे जेका आहे अलाह पाक इजाज़त ॾिनी आहे। हाणे नबी था चवनि, क़ालू ताइरुकुम मअकुम, तव्हां असांखे था चओ असां त तव्हांखे रब जो पैगाम था पहुचायूं, असांखे था चओ त नहुज़त तव्हांखे, नहुज़त तव्हां ते आहे। नबियनि चयो उन्हनि खे, चई त नहुज़त तव्हां ते आहे या बदशगुनी तव्हां ते आहे, असां सां कोन्हे, असां त अलाह जो पैगाम खणी आया आहियूं। मथां इहो दिमाग़ में हवा हुजेव त असां तव्हां चवंदो असां चुप करे वेंदासीं, न। क़ालू ताइरुकुम मअकुम, इहा नहुज़त तव्हां सां गॾु आहे। ऐं ज़ुकिरतुम, जेकॾहिं तव्हां यादि करो, बल अंतुम क़ौमुम मुसरिफून, फरमाई जेकॾहिं तव्हां पंहिंजे अमलनि खे यादि कयो त नहुज़त तव्हां सां, असां सां कोन्हे। बल अंतुम क़ौमुम मुसरिफून, फरमाई त बल्कि तव्हां क़ौम अहिड़ी आहियो जेके पंहिंजो पाण खे ज़ियान कंदड़ आहियो, पाण खे ज़ियान था कयो। ऐं उनखां बाद में हिकिड़ो वजह में नक़ुसल मदीना, शहर जे परे खां हिकिड़ो शख़्स ईंदो, उहो वरी उन्हनि खे अची करे उन नबियनि जी ताबेदारी जो सबक़ु ॾींदो, त भई हेड़नि नेकबाननि जी जेका आहे तव्हां ताबेदारी नथा कयो, इन जो वरी अॻिते सबक़ु हलंदो। अलाह पाक खां दुआ